पूर्ण कृपाल। हाँ हेॾे तव्हां कथा ॿुधी रहिया हो कि सुखदेव भगवान अची आया आहिनि ऐं उन्हनि परीक्षित महाराज के ज्ञान ॾियणु शुरू कयो आहे। परीक्षित महाराज प्रश्न कयो त जेको मरणासन आहे मरण वारो आहे उन जो उद्धार कीअं थिए। तॾहिं सुखदेव महाराज चयो तव्हांजे जीवन में घणा ॾींहं बचिया आहिनि। महाराज केवल 7 ॾींहं 7 रातियूं बचियूं। सुखदेव जी चयो प्यारा खटवांग राजा वटि त 2 घड़ियूं बचियूं हुयूं यानी 48 मिंट। ओतिरे में हो धरतीअ ते पहुची स्नान करे मन पंहिंजो तन पंहिंजी इंद्रियूं बुद्धि हृदय के भगवान श्याम सुंदर सां जोड़े करे केवल 48 मिंटे में उन्हें मुक्ति पाए वरती। तू तो 7 ॾींहंनि में कई बार मुक्ति पाए तो सघे। बोलो वृंदावन बिहारी जय। एड़ी कृपा है। तॾहिं गदगद थी आ, हिम्मत आई, साहस आयो, चरणन ते किरी पिया महाराज पोइ मूंखे छाजो भव आहे। 1000 तक्षक अची वञनि बस तव्हां मूंखे भगवान जी रसीली प्यारी मधुर मिठी कथाऊं ॿुधायो। सुखदेव जी चयो अंत समय छा थींदो आहे, माण्हूअ जी दुर्गति छो थींदी आहे, छो जो जीवन भर हो विषय विकार माया जे पोयों शरीर जे सुखनि जे पोयों डुकंदो आहे। अंत समय उहो ई यादि ईंदा आहिनि। धन यादि ईंदो आहे, परिवार यादि ईंदो आहे। धन यादि ईंदो आहे त नांगनि जी जूनी मिलंदी आहे। परिवार यादि ईंदो त उते ई वरी अची करे जनम वठंदो। कूकर सूकर में जा सुठा कर्म हूंदसि त परिवार में वरी जनम वठंदो। मकान जी यादि ईंदसि त भूत प्रेत बणिजी वेंदो या कोई नंढो हुते जीव जंतु बणिजी वेंदो। इन करे जेको जीवन भर भगवान जी यादि कंदो त उनखे अंत समय भी भगवान जी यादि ईंदी आहे त उनजी सदगति थींदी आहे। और तोखे त पतो आहे न तुंहिंजा 7 ॾींहं आहिनि त तूं 7 ई ॾींहं भगवान जी कथा ॿुध, भक्ति कर। हा महाराज मां त अन्न जल भी त्यागे छॾियो आहे कि मूंखे पतो आहे मरंदुमि ई कोन त छा भोजन कयां छा जल पियां। मां 7 ई ॾींहं पंहिंजो अमृत पीअंदुमि कथा जो। सुखदेव महाराज ॾाढो प्रसन्न थिया छो जो सुखदेव महाराज त महान योगीन। वो तो 1000 साल वेही रहंदा आहिनि, उन्हनि खे जल जी ज़रूरत न पवंदी आहे, उन्हनि खे त प्राणवायु जी भी ज़रूरत कोन्हे। हिकु बार समाधि लॻायूं त 10,000 साल समाधि लॻी वई। घणी 10,000 साल। उन लाइ 7 ॾींहं कोई वॾी ॻाल्हि आहे। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद नारायण वासुदेव गोपाल दामोदर दयाल दुख भंजन पूर्ण कृपाल। तरी परीक्षित महाराज के सुखदेव महाराज ज्ञान था ॾियनि, ॿुधाइनि था कि प्रभु जी भक्ति कयो, भगवान जी कथा ॿुधो, उन जो कीर्तन कयो, खाली समय में उनखे यादि कयो, स्मरण कयो। इन तरह सां असांजो निरंतर मन भगवान में लॻल हूंदो। मन शैतान आहे, थोड़ो भी उनखे खाली छॾियो त ग़लति रस्ते में वेंदो। मन ग़लति रस्ते में हो यानी असांजो जीवन ग़लति रस्ते में हो। असांजी संसार सां लड़ाई न आहे, असांजो धरतीअ ते ॿियो कोई दुश्मन कोन्हे। मन ही मित्र है, मन ही दुश्मन आहे। मन भगवान में लॻो त इन जहिड़ो मित्र कोन्हे। इन करे जाते काथे मन खे ई सम्झायो वियो आहे, ए मन मेरियां तूं सदा रहो हरे नाले। मन जी सॼी हीअ कहानी आहे। चओ हरे राम।